दुआ जेका कई वेंदी आहे अल्लाह जी दरबार में उम्मीद रखी करे दुआ कई वेंदी आहे, छो जो दुआन जो कबूल करण वारो उहो ही अल्लाह आहे। जदा उन्हीं के दरबार में दुआ कई वेंदी आहे तो वो कबूलियत जो दुआ के शर्फ बख्शी दुआ है। वो जेकॾहिं वो मैयत गुनहगार आहे त मोमिन जी दुआ सां उन जी मग़फ़िरत भी थींदी आहे। जेकॾहिं हू बख्शल अॻ में ही आहे त पो मोमिन जी दुआ सां अल्लाह ताला हुन जा दर्जात बुलंद फरमाईंदो आहे। ऐं जेको खैर खैरात कयो वेंदो आहे या कुरान करीम या ज़िक्र व अज़कार पढ़ी करे उन जो सवाब जेको असां उन जे हवाले कंदा आहियूं, इहो सवाब भी अहले सुन्नत व जमाअत जे अकीदे मूजिब अल्लाह करीम जल जलालू मैयत जे रूह ताईं पहुचाईंदो आहे ऐं उन्हीं जो उन के अजर मिलंदो आहे, सवाब मिलंदो आहे, जंहिंसां उन जी मग़फ़िरत भी थींदी आहे। जे बख्शल आहे त पोइ उन जे दर्जात में तरक्की थींदी आहे। इन्हीं हवाले से एकड़ी मु आयत करीमा पढ़ी आ दुआ जे हवाले से अगते कुछ मां हदीसूं बयान करण जो इरादो रखा तो जे मजा ही साबित थींदो त दुआ मैयत के फायदो पहुचाईंदी आहे ऐं जेका खैर खैरात कई थी वने इन्हीं जो सवाब भी अल्लाह करीम जल जलालू ओसी ताईं पहुचाईंदो आहे। गौर साण गालियों मुझो मुख्तसर आहिन, मुख्तसर टाइम में मां बयान कंदुस। हे बुधण जेड़ियों ऐं समझण जेड़ियों हंडाइण जेड़ियों आहिन, छो जो असां मुसलमान आहियूं। मुसलमान जो जे अंदर अल्लाह करीम जल जलालू असां के अहले सुन्नत व जमाअत वारो बनायो आहे, जंजो अकीदो उहो ही अकीदो आ जेको हुजूर सल्लल्लाहु अलैहि वाली वसल्लम जन पंजन असहाबन सगोरन ऐं अहल बैत अतहार रिदवानुल्लाह ताला अलैहि अजमईन खे दिनो। इहो ही अकीदो हुजूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वाली वसल्लम जिन जी उम्मत जे अंदर जेके रब्बानी उलमा आहिन ऐं औलिया कामिलीन आहिन, उन्हनि सभिनी जो इहो ही अकीदो आहे जेको असां जो अकीदो आहे। असां उन्हनि खां अकीदो वरतो आहे। पोइ इहो अकीदो सहाबन सगोरन अहल बैत अतहार खां वरतो वयो, उन्हनि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां अकीदो वरतो आहे ऐं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हर फरमान हर कौल ऐं फ़िल अल्लाह करीम जल जलालू जे तरफ खां ही होंदो आहे, हक ऐं सच्चाई होंदो आहे। हाणे इन हवाले सां मां कुछ बयान करण चाहियां थो। मुंहिंजी दुआ है त अल्लाह तबारक व तआला मरहूम मगफूर हाजी वाहिद बख्श अले रहमत जिन जा दर्जात बुलंद खां बुलंद फरमाए ऐं उन जे बच्चन के जिन एडो बड़ो एहतमाम कयो आहे उन्हनि के बिनी जहानन जो खुश नसीब फरमाए। जिए त मौलाना मोहम्मद सादिक साहब जिन बुधाइन पिया खुसूसियत सा तबाऊ मरहूम मगफूर हाजी वाहिद बख्श अले रहमत जिन एकड़ा सखी मुर्स भी हुआ ऐं नेक साले परहेजगार। हिन मस्जिद शरीफ जे तामीरात जे अंदर वडो हुंजो हिस्सो सिर्फ हिन मस्जिद में न कई मस्जिदन जे अंदर हुंजा वडा हिस्सा हुंदा हुआ ऐं हमेशा हु नेक अमल ही कंदो रहियो। इन हवाले सां हिकड़ी हदीस पाक बुधाया आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन इरशाद फरमायो इज़ा मातल इंसान इन कतअ अन्हु अमलु, जदा को भी मानू मरी वेंदो आ त उन जे अमलन वारो सिलसिलो मुनक़ता थी वेंदो आ, यानी हाने नओ अमल पो नेक या बुरो लिखबो नाहे, उनजा दफ्तर बंद थी वया, वो मोमिन गुजारे वयो, मानू गुजारे वयो, अमलन जो सिलसिलो मुनक़ता थी वयो। लेकिन पान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था इल्ला मिन सलास, पर ट्रे एड़ा शख्स आहिन भली दुनिया छड़े वजन, कब्र में हया वजन, सदियों ऐं साल गुजरी वजन, पर पो भी नामे अमाल उन जा खुलिया पिया हुंदा आहिन। मलाइक अल्लाह जल जलालु जे हुक्म सां उन जे नामे अमाल में नेकिन जो इजाफो कंदा ही रहंदा आहिन। उन जो नेकियूं खुटंदियूं न आहिन, उन नेकियूं हलंदियूं रहंदियूं। इल्ला मिन सलास,
टिन किस्मनि जा माण्हू जो उन्हनि जूं नेकियूं मरण खां बाद में भी बंद न थींदियूं आहिनि। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमाए तो कहिड़ा माण्हू इल्ला मिन सदक़तिन जारिया, हिकिड़ो उहो माण्हू जेको सदको जारिया करे वियो। सदको जारिया माना अहिड़ो नेकी जो अमल जंहिंमां जा आम माण्हू फ़ाइदो वठनि या को ख़ासि हिकिड़ो ई माण्हू फ़ाइदो वठे, पर उहो घणी देर ताईं हलण वारो हुजे, घणी देर ताईं हलण वारो हुजे। कंहिंखे कपड़ा वठी ॾिना मिस्कीन खे, घणी देर हलंदा पाईंदो रहंदो, जेसी ताईं हुन वटि उहो कपड़ो इस्तेमाल में हूंदो तेसी ताईं तव्हां खे हर रोज सवाब कपड़े जो पहुचंदो रहंदो। जेकॾहिं असां वञा को गुज़ारे वियो जंहिं इहो ख़ैरात जंहिं इहा ख़ैरात कई आहे त मरण खां बाद में भी अल्लाह करीम जल जलालुहु जे नामे आमाल में हिकिड़े वॻे जो सवाब रोज पियो लिखराईंदो। अहिड़ी तरह कंहिंखे का रनज़ाला मसलन तव्हां उनखे बकरी वठी ॾिनी, ढगी वठी ॾिनी, सिलाई जी मशीन वठी ॾिनी तव्हां उनखे, जेसी ताईं उहा शइ उन वटि मौजूद आहे तव्हां खे सवाब पहुचंदो रहंदो। मदरसे में तव्हां किताब वठी ॾिना, तव्हां अल्लाह जल जलाल जो कलाम पाक कुरान करीम मुसहफ शरीफ वठी ॾिनो, जेसी ताईं वो मुसहफ शरीफ मौजूद आहे केर पढ़े या न पढ़े इहो, लेकिन रोज तव्हां जे खाते में हिकिड़े मुसहफ शरीफ जे ख़ैरात करण जो सवाब लिखियो, सवाब खटींदा। सवाब रुगो नफल नमाज में ना है, सवाब रुगो तस्बीहात जे अंदर ना है, सवाब रुगो तिलावत जे अंदर ना है, सवाब रुगो जिक्र अज़कार जे अंदर ना है, सब सवाब जो गालियूं आहिनि। पर हिन उम्मत जे लाइ अल्लाह करीम जल जलालु सवाब जा कई रस्ता खोले छॾिया। हिकिड़े दफ़े आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछियो वियो साईं भले मां भलो नेक अमल कहिड़ो आहे? आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हक़ जो कलमो कंहिं जाबिर ज़ालिम खे चवण भले मां भलो अमल इहो आहे। हक़ जी ॻाल्हि कंहिं ज़ालिम खे जाबिर खे ॾोहीअ खे मुंह ते चवण, इन इरादे सां अल्लाह जो पैगाम तो पहुचाए, इन इरादे सां न त को मां मोतबर आहियां को हुनखे अल्लाह नसीब करे हिदायत न करे, पर हिन वारो अमल ज़ाया थी वियो, छो जो अमलनि जो सॼो दारो मदार नियत ते हूंदो आहे। वरी कंहिं ॿिए मौक़े ते पुछियो असीं भले मां भलो अमल कहिड़ो आहे? आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो पाणी पियारण वारो भले मां भलो अमल आहे। वरी कंहिं मौक़े ते पुछियो वियो त साईं भले मां भलो अमल कहिड़ो आहे? सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो माण्हुनि सां मिठो ॻाल्हाइण भले मां भलो अमल आहे। तव्हां माण्हुनि सां सुठो ॻाल्हायो न, ही बि तव्हांजो नेकी जो अमल आहे। इन्ही जो तव्हां खे अजर पियो मिलंदो, सवाब पियो मिलंदो तव्हां खे इन्ही जो बि। हदीस पाक में आयो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया त क़यामत जो ॾींहुं थींदो हिकिड़ो माण्हू अल्लाह ताला जी दरबार में ईंदो, उनजा जॾहिं अमलनि जा दफ़्तर खया वेंदा त एतिरा त वॾा दफ़्तर हूंदा आहिनि, लेकिन उहे सभु हिकिड़े पुड़ में पिया पवंदा, जंहिं पासे गुनाह तोड़िया वेंदा आहिनि उन पासे पिया उहे अमल वेंदा, उन पासे पिया दफ़्तर वेंदा, उन पासे पिया दफ़्तर वेंदा। उहो वीचारो परेशान थींदो त मुंहिंजे लाइ हाणे छा थींदो, हे सभु मुंहिंजा बुरा अमल आहिनि, बुछड़ा अमल आहिनि, कारा करतूत आहिनि, सभु हेॾां विया। अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाईंदो मलाइको हिंजो को नेक अमल कोने, तव्हां सभई बुरा अमल खणी आयो हिन पासे विधा अथव, या अल्लाह हिन बुरा अमल कया। रब फरमाईंदो हिंजे दफ़्तरनि खे जाचे पढ़ो। वरी खोलींदा हुनजा दफ़्तर, कुंड में लिखियल हूंदो त रस्ते सां वेंदे का ईज़ा ॾींदड़ चीज रस्ते ते पियल हुई, पोइ कंडो हो या पत्थर हो या ठिकर हो, का ईज़ा ॾींदड़ चीज रस्ते ते पियल हुई उहा रस्ते तां खणी पासे ते रखी छॾी है।
अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए दो ने बाने का जिन जो यो अमल हुंदो ही तो परे छो कयो या अल्लाह मां लंघियुस मुखे सुठो न लगो त तुंहिंजो को बानो अचे ऐं ओचितो पैर में लगेस ईज़ा अचे चुभजी पवेस तकलीफ थिएस तंहिंजे करे मां रस्ते खां परे हटाए छॾियो। रब्बुल आलमीन मलाइकनि खे फरमाए मलाइक ॾिसो मुंहिंजो बानो मुंहिंजे बानहनि जे लाइ आसानी जा रस्ता पियो ॻोल्हे आसानी पियो करे मुंहिंजे बानहनि जे लाइ ही मुझे बांधन ला आसानी करे आई मां वरी दुखे रस्ते ते मोकिलिया मुखा कोन थींदो इहो छजो हिंजे दफ्तरन के हिकड़ो ही अमल हिंजो मु कबूल करे छजो बख्श करे छजो। अल्लाह नेकी कंदा रहो नरड़े मां नरड़ो अमल हुजे खसीस न समझजो नरड़े मां नरड़ो गुनाह हुजे खसीस न समझजो हुंजी रिज़ा अले किथे लिखी पई आहे हर माण्हू जे लाइ हुंजी रिज़ा मुख्तलिफ आहे हर नेक अमल में इताअत में हुंजी रिज़ा मख्फी आहे हर गुनाह ऐं नाफरमानी में हुंजी नाराज़गी मख्फी आहे कदा कंहिंसां कहिड़ी ॻाल्हि में तो राज़ी थिए कदा कंहिंसां कहिड़ी ॻाल्हि में राज़ी थी थो वञे तंहिंजे करे हर नेक अमल माण्हू इन इरादे सां कंदो रहे त हू राज़ी थी पवे मन मुंहिंजे बख्श जो सामान थी पवे। नेकी नेकी कंदा रहो नेकी कंदा रहो हर अमल जॾां तव्हांखे मौको मिले कंदा रहो। वरी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाए सदको जारिया जंहिं सदको जारिया कयो एड़ो नेकी जो अमल जो घणी देर ताईं हलण वारो आहे त जैसी ताईं पियो हलंदो अल्लाह ताला उनके सवाब पियो पहुंचाईंदो। ऐं मस्जिद शरीफ ही तो पाक मुक़द्दस जाइ हिकड़ो दफो जंहिं जाइ ते ठही वई क़यामत ताईं 7 ज़मीनूं 7 आसमान या सब मस्जिद ही मस्जिद आहे मस्जिद ही मस्जिद जो केडो वडो सवाब उन मरहूम मगफूर हाजी वाहिद बख्शल रहमत एकड़ी मस्जिद न कई मस्जिदन जी खिदमत कंदो रहियो आहे मिस्कीनन जी मदद कंदो रहियो रनज़ालन जी मदद कंदो रहियो मदरसन जी मदद फरमाईंदा रहिया उनजो नेकी जो अमल ही अमल आहे। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए हिकड़ो अमल इहो सदको जारिया छॾे वञे इल्ला मिन सदक़तिन जारिया सदको जारिया छड़े बे नंबर औ वलदिन सालिह यदउ लह सालिह बच्चो छड़े वने औलाद नेक कार छड़े वने जो हुंजे मरण का बाद या हुंजे जेरे हुंजे ला बख्शिश जी दुआ कंदो रहे बख्शिश जी दुआ कंदो रहे नेक अमल नेक साली छड़े वने तो हुंजे मरण का बाद में भी औलाद जडा भी दुआ कंदो पंजे मां पी लाए दुआ कंदो बाहर तो दुआ कंदो पर जरा नमाज पढ़ंदो ना नमाज ऐसी ताई पूरी न कंदो जैसी ताई रब्बी जअलनी नमाज में न पढ़ंदो। अब हां या न पढ़दा आयो रब्बी जअलनी आने वरी कुछ मौलवी विछा तो बाबा रब्बी जअलनी नमाज में पढ़ जाई बाकायदे दाहू भी था कर दुआ खां रोकिन था आया कई आला किस्म जी दुआ है बानो जरा नमाज में वेहे तो अल्लाह जे हुजूर में पोतो हाने रब करीम जी दरबार में ही रब्बी जलनी वारी दुआ हजरत इब्राहिम अला नबीना व अलैहि सलाम जी घुरल दुआ है जंके रब करीम जल जलालू पंजी दरबार में कबूलियत जो शर्फ नसीब फरमायो है एडी कबूल दुआ कई जो रब्बुल आलमीन इब्राहिम अला नबीना व अलैहि सलाम जी दुआ के पंजे कलाम जो शर्फ देई करे कुरान में नाज़िल फरमायो है। सैयदना इब्राहिम अला नबीना व अलैहि सलाम अल्लाह तबारक व तआला जी दरबार में पे दुआ घुरे रब्बी जअलनी मुकीमस सलाह ए मुझा रब करीम मुखे नमाज जो पाबंद बना
पढ़े भी नमाज तो वरी नमाज की पाबंदी जी दुआ घुरी रहियो आ। ए मुंहिंजा अल्लाह मुखे नमाज जो पाबंद बना वमिन ज़ुर्रियती ऐं मुंहिंजे औलाद के भी नमाज नसीब फरमा। पंजे लाइ भी दुआ है, पंजे औलाद जे लाइ भी दुआ है, पंजे लाइ भी दुआ है त मौला मुखे नमाज जो पाबंद बना। वमिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ। थोड़ा बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। जिनके कन्नन ते कुरान जो आवाज़ पहुतो वो सुभान अल्लाह चल। या अल्लाह मुझे औलाद के भी नमाज की पाबंदी नसीब कर। ए असांजा पालनहार मुझी दुआ के कबूलिया जो रंग नसीब फरमा। रब्बना ग़फ़िरली वली वालिदैया। ओ मुझा अल्लाह ओ मुझा पालनहार मुखे भी बख्श फरमा, मुझे अब्बे अम्मा के भी माफ फरमा, मुखे भी बख्श फरमा, मुझे अब्बे अम्मा के भी माफ फरमा बख्श फरमा। वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। या अल्लाह सभी मोमिनन के भी क़यामत में माफ फरमा। पंजे लाइ भी बख्श जी दुआ है, पंजे अब्बे अम्मा लाइ भी दुआ है, सभी मोमिनन जे लाइ दुआ है। जेकॾहिं दुआ फ़ाइदो न पहुचाई आ त पोइ मना थी वञे हा त कंहिंजे लाइ तव्हां न दुआ घुरो। पर अल्लाह करीम जल जलालो उन्हनि जो मोमिनन जो ॻाल्हियूं भी बयान फरमायो जेके पंहिंजे गुज़री वियल मुसलमान के पंहिंजी दुआ में याद कंदा आहिनि। अल्लाह ताला मना कान फरमाई आहे। हाणे कुछ माण्हू आहिनि मना कंदा आहिनि त बाबा जेको मुंहुं सो छुटो, अल्लाह पाणे हिसाब वठंदुसि, पंहिंजा अमल उन्हें के छॾाईंदा। मुंहुं जाने कबर जाने अल्लाह जाने तव्हां उन्हीं के छा करे सघंदो। पर मुंहिंजा दोस्तो आओ असां चवंदा आहियूं त असां कुछ भी नथा करे सघूं, पर दुआ त उन्हीं जे लाइ ज़रूर करे सघूं था। अल्लाह नारे तकबीर, हथ में जोर से नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। तुझो पीर मुझो पीर दरबार आलिया वीहर शरीफ जमायत अहले सुन्नत। दुआ तुन जला असां करे सघूं था। इन दुआ जो एडो वडो फायदो आहे। सही मुस्लिम शरीफ जे अंदर हदीस पाक आहे, आका करीम सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जिन इरशाद फरमाई था जेकॾहिं मुंहिंजी उम्मत जे जनाज़े नमाज ते 40 मुसलमान गॾिजी ऐं उन्हनि नमाज पढ़ी आहे त अल्लाह करीम जल जलालो इन 40 जे सदके में मैयत के माफ़ फरमाए छॾींदो आहे। उन्हें नमाज अंदर भी छाए दुआई तो होती है। अल्लाहुम्मा ग़फ़िर लि हय्यिना व मय्यितिना व शाहिदना व गाइबना। अल्लाह तू असांजे जिंदन के भी बख्श कर, असांजे मुअलन के माफ कर, जेके मौजूद हैं उन्हनि के भी बख्श कर, जेके नाहिन मौजूद या अल्लाह उन्हनि मोमिनन के भी तू माफ फरमा। ये सब दुआ या दुआ रंग लगाई थी। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 40 मुसलमान गॾिजी दुआ कंदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला उन दुआ जे सदके मैयत के माफ़ फरमाए छॾींदो आहे। हाणे ॿुध त रब करीम जल जलालो उन्हनि मोमिननि जी ॻाल्हि बयान फरमाई आहे जेके पंहिंजे मुसलमाननि खे दुआउनि में यादि कंदा आहिनि। अल्लाह जल्ल जलालु इरशाद फरमायो वल्लज़ीना जाऊ मिन बअदिहिम यक़ूलूना रब्बना इग़फ़िर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। ए असांजा पालनहार
ए रब करीम तू असा के बख्श। रब करीम फरमाए तू ए मानू जेके बाद में आया हिकड़ा अग में जहान छड़े वया गुजरी वया दुनिया मजा रहलत करे वया ॿिया जेके बाद में आया उहे दुआउनि में उन्हीं के याद कंदा आहिनि छा चवंदा आहिनि त रब्बना ग़फिर लना ए असांजा पालनहार तू असां के बख्श फरमा वली इख्वानिना लज़ीन सबक़ूना बिल ईमान ऐं उहे असांजा मुस्लमान भाव जेके असां खां पहिरियां ईमान जी सलामती सां गुज़री विया या अल्लाह तो उन्हनि खे बि माफ़ फरमा असां के भी बख्श कर उन्हनि के भी बख्श कर जेकॾहिं दुआ फ़ाइदो न ॾिए हा जीअं अल्लाह तबारक व तआला मोमिनन जे जनाज़े मुनाफ़िकन जे जनाज़े पढ़ण तां मना करे छॾी आहे मुनाफ़िकन ऐं काफ़िरन जे क़ब्र ते वञण खां मना करे छॾी आहे त अहिड़ी तरह मोमिनन खे भी मना करे छॾे आहे त तव्हांजो कुझु न वञे मां ॼाणा या हाणे मैयत ॼाणे मुंहिंजे हवाले थी वियो आहे बेशक असां मञीदा हिसाब हक आए अल्लाह तबारक व तआला जो अदल भी आए साइमी भी जरूर तो रखी वेंदी नेक ऐं बुरा अमल तोरिया वेंदा अल्लाह तबारक व तआला जो कानून हक आए अल्लाह करीम जल जलालु इरशाद फरमायो फअम्मा मन सक़ुलत मवाज़ीन फहुवा फी ईशतिर रादिया व अम्मा मन खफ़्फ़त मवाज़ीन फउम्मुहु हाविया जो नेक अमलन वारो पासो गरो थी वयो अल्लाह फरमायो तो जन्नत वारी जिंदगी गुजारींदो जे इहो पासो हल्को थी वयो जहन्नम वारी जिंदगी गुजारींदो हक आहे सच्चा आहे असां ईमान आंदो आहे हे अल्लाह ताला जो अदल आहे लेकिन रब करीम जल जलालो वट अदल भी होंदो आहे त फज़ल भी होंदो आहे अल्लाह ताला वट अदल भी आ हक भी आ फैसलो भी आए इंसाफ भी आए वरी रब करीम जल जलालू वट फजल भी आए वो फजल भी फरमाईंदो आए मुंहिंजा दोस्तों अदल भी हक आए उन्हीं जो फजल भी हक आए पर अदल छुटा कर को फेरो फजल जो मौला मां अदल सां त कोन छुटी सघंदुसि फज़ल जी तलब करे रहियो आहियां ओ ईमान वारो अल्लाह करीम जल जलालू जो अदल भी हक आहे फज़ल भी हक आहे इन फज़ल जी तलब में तुंहिंजा नबी मुंहिंजा नबी नबियन जा नबी नेकोकारन जा नबी बदकारन जा नबी गुनहगारन जा नबी कायनात जा नबी रहमतुल लिल आलमीन खातिमुल अंबिया वल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुगो हिकड़ो दफ़ो त दुआ कान घुरिया बल्कि मुंहिंजा दोस्तों महबूबन करीम जी जीजल अमड़ साइण फरमाईंदी आहे जीअं जो मुंहिंजो शहज़ादो मुखां ॿाहिरि आयो आहे अचण साण क़िबले जे तरफ़ रुख फरमाए करे पाण सजदो फरमायो उन सजदे जे अंदर कुझु चई रहिया हुआ कन जो ॾिनम त चवनि पिया रब्बे हबली उम्मती जमण साणे उम्मत जे लाइ दुआऊं बख़्शे जो घुरी रहिया आहिनि पोइ जॾहिं वॾा थिया त बि दुआऊं घुरंदा रहिया नबूवत जो ऐलान कयूं त दुआऊं घुरंदा रहिया पोइ बदर में हुजनि या ओहद में हुजनि खंदक में हुजनि या ख़ैबर में हुजनि कहिड़ी बि जाइ ते आहिनि उन जिहादनि ग़ज़वनि ऐं जंगनि में बि उम्मत जे लाइ दुआऊं थी रहियूं आहिनि घर में आहिनि या मस्जिद में आहिनि हवेली ते आहिनि या ओताक ते आहिनि मजलिस में आहिनि या अकेला आहिनि निमाज़न में आहिनि या मुराक़बन में आहिनि गारन में आहिनि या सजदन में आहिनि तभी उम्मत जे लाइ बख़्श जो दुआऊं करे रहिया आहिनि हत्ता के सैयदना अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जन मिठन महबूबन करीमन जा चाचा साईं आहिनि फरमाइनि पिया त मिठन महबूबन करीमन खे जॾहिं असां रोज़े अतर जे अंदर जॾहिं आख़िर में जाइ ॾिनी आहे महबूबन करीमन खे रखूं पिया आख़िरी दीदार करण जे लाइ बुर्दे जमानी के रुखे अनवर ता परे असां हटायो वा रूह पिया साईं जो दीदार पिया कयूं वरी इन चेहरे जो दीदार या नसीब आहे दुखन में हूंदासीं तकलीफ़न में हूंदासीं
यार जो दीदार कंदासीं दुख लही वेंदा हुआ, परेशानियूं दूर थी वेंदियूं हुयूं, दुनिया जूं ॻाल्हियूं यादि ई कोन ईंदियूं हुयूं। यार जो दीदार थींदो हुओ, हबीबन जे दीदार करण सां सभई असांजा दुख लही वेंदा हुआ। हजरत लाल लतीफ़ सरकार साहिबा फरमाए त ही सजण सही जे थे मुंह निहारिया, अज ईंदे जान पई सब लाहिंद मसूरड़ा। हिकड़ी नजर जा दीदार कंदा हुआ से सभई असांजा सूर लही वेंदा हुआ, दुख दूर थी वेंदा हुआ, तकलीफ़ूं दूर थी वेंदियूं हुयूं। हे अखियूं वरी कंहिंजो दीदार कंदियूं। बाज़ सहाबा इकराम हबीबन करीम जे विसाल जो ॿुधी करे रब करीम जी दरबार में दुआऊं घुरियूं त मौला ही तो अखियूं ॾिनियूं हुई यार जे दीदार जे लाइ। यार जॾहिं विछोड़ो करे वियो, हाणे अखियुनि जी ज़रूरत ई न आहे, हाणे ही अखियूं ॿिए ॾे ॾिसण कोन थियूं चाहिनि। मौला इन अखियुनि जी दीद हाणे बंदि कर। उन वक़्त में दुआ क़बूल थी वई, आशिक़नि जूं अखियूं ॾिसण खां बंदि थी वियूं। वरी क़यामत जे ॾींहुं इन अखियुनि सां यार जो दीदार कंदा। आखिरी दीदार करण जे लाइ सैयदना अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइन पिया, बुरदे जमानी के हटायो आ, चेहरे बदुहा जो दीदार पिया कयूं। हे उहो पाक चेहरो आ जो रब करीम तो फरमाए तो सोना कायनात त तव्हां जे दीदार जे लाइ मुश्ताक आहे, पर कद नरा तकल्लुब वजहिक फिस समा। ओ अल्लाह तुंहिंजो पाण चेहरे जो दीदार करे रहियो आहे। रब करीम जल जलालू जे चेहरे जो पियो दीदार करे, मोमिन ॾिसी करे खुश पिया थियन, रोए पियो सैयदना अब्बास। पर सब साहबी सगोरा रोअन पिया। मौला असां त इहे पिया दुआ घुरो त मौला अॻे आऊं न मरां, पोयां न पिरियरी, यार खां अॻ में भी न मरां, यार खां पोइ भी न मरां। यार खां अॻियां मरंदुसि त दीदार कोन थींदो, यार खां पोइ जेकर चेहरो रहंदुसि त कंहिंजूं अखियूं दीदार कंदियूं। तंहिंजे करे लतीफ़ सरकार साईं दुआ कई आहे, आशिक़ जी तर्जमानी कई आहे त अॻे आऊं न मरां, पोयां न पिरियरी, असां ऐं पिरिया हुवन बराबर ॾींहड़ा। असांजा ऐं पिरनि जा बराबर ॾींहं हुजल, साॻे ॾींहं ते असांखे बि मौत अची वञे। सैयदना अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि पिया, जीअं जो बुर्द यमानी के हटायो आहे, चादर मुबारक के असां हटायो आहे, चेहरे मब्दुहा जो दीदार कयो आहे, असां दीदार पिया कयूं, करे जो ॾिसूं त लब मुबारक हिली रहिया हिल। सैयदना अब्बास था फरमाइल, मां झुकी करे पंहिंजो कन ॾिनो आहे त मुंहिंजो सुहिणो अॼु छा थो इरशाद फरमाए। मुंहिंजा सोना छा था इरशाद फरमाइन, केड़ो पैगाम था ॾियन, केड़ी नसीहत था फरमाइन। ही त साहबन जो अक़ीदो आहे त असांजो नबी हयातुल नबी आहे, असांजो नबी मिसाल न करे वियो। हाओ मुंहिंजो नबी हयातुल नबी आहे। इहो ई अक़ीदो असांबन जो आहे, इहो ई अक़ीदो अहल बैत अतहार जो आहे, इहो ई अक़ीदो सुने सिद्दीक़ अकबर साईं जो आहे, इहो ई अक़ीदो हैदर करार जो आहे, जो हजरत अबू बकर सिद्दीक़ साईं आखिरी टाइम ते मौला अली मुश्किल कुशा करमल्लाहु वजहुल करीम खे जिनके बा चवंदा अली दुनिया जनमल छॾे
वञा अन क़रीब अॼु शाम जो मां वञण वारो आहियां जॾहिं मुंहिंजी रेलत थी वञे हिननि हथनि सां मूंखे गुस्ल कराइजे छो जो इन्हनि हथनि सां तो मुंहिंजे यार रसूलुल्लाह खे बि त गुस्ल करायो हुओ। ईअं चई करे अबू बकर सिद्दीक मौला अली साईं जा हथ खणी करे पंहिंजे अखियुनि सां लॻाइनि पिया चेहरे ते घुमाइनि पिया टरनि खे चुमियूं ॾेई रहिया हुआ। अता अली जॾहिं गुज़ारे वञा गुस्ल कराए कफन पाराए जनाज़ो नमाज पढ़ाए करे हबीबन जे हुजरे पाक जे दरवाजे ते साम्हूं अची रखजो। हबीबन करीबन के अर्ज़ कजो त या रसूल अल्लाह ही तव्हांजो यार बुढ़ड़ो अबू बकर आहे सॼी ज़िंदगी तव्हां साण गॾु गुज़ारियई चंद साल तव्हां खां विछोड़े में रहियो आहे हाणे मरण खां बाद में भी ख्वाहिश आहे त जेकॾहिं इजाज़त मिले त मूंखे अंदर महबूबन करीमन जे कदमनि में रखजो। अली जेकॾहिं इजाज़त मिले त अंदर रखजो न त संदन कदमनि पाकनि में जन्नतुल बकी में मूंखे रखी छॾिजो पैराती में सदाई मां पयो हुजा। मुंहिंजा दोस्तो लतीफ़ सरकार साहिबा फरमाइनि त बाझाईंदे वतन ॾे आऊं जे हित मुयास गोर मुंहिंजी सुमरा गोर माना कबर गोर मुंहिंजी सुमरा कज पिरियां जे पास दिज ॾाॾाणे ॾे जो मंझा बलड़ियल बास पो मुयाई जियास जे वञे मढ़ मलीर ॾे जेकॾहिं मुंहिंजो मढ़ मलीर ॾे वियो मां मुअल न आहियां पोइ मूंखे बि हमेशह जी हयाती मिली वेंदी आहे। मुंहिंजा दोस्तो सुण सिद्दीक़ अकबर जो अक़ीदो आहे त मुंहिंजा नबी हयातुल नबी आहे। जॾहिं समूईंदासीं त ॿुधंदा बि सही हज़रत मौला अली साईं जो बि इहो अक़ीदो आहे दरवाज़े ते बीह करे अञा बस एतिरो चवनि पिया या रसूल अल्लाह ही तव्हांजो यार अबू बकर आहे हिनजी ख्वाहिश आहे त अॼु बि तव्हां साण गॾु हुजा। अञा एतिरो चवणो ई हुओ दरवाज़ो पाणे खुली वियो आहे। रोज़े पाक मां पियो आवाज़ अचे उदखिल हबीब इलल हबीब यार के यार साण मिलायो। मुंहिंजा दोस्तो हज़रत मौला अली जो भी इहो ई अक़ीदो आहे अॼु आले सुन्नत व जमाअत जो भी इहो ई अक़ीदो आहे असांजा नबी हयातुल नबी आहे। सुभान अल्लाह बैत में लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत हर सहाबी नबी जमाअत अहले सुन्नत उलमा अहले सुन्नत फैजान बीड़ शरीफ मेहरबानी साईं सुभान इहो ई असांजो अक़ीदो सैयदना अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जन फरमाइनि पिया बी रिवायत में त संदन फर्जंद पाक फरमाइनि पिया अल गर्ज़ त सभई गॾु आहिनि चादर मुबारक परे कई वैया लब मुबारक हली रहिया आहिनि उन्ही वक्त में कन ॾेई जो ॾिसल त वरी बि उम्मत जे लाइ अल्लाह जी दरबार में सिफारिशूं करे रहिया आहिनि रब्बे हबली उम्मती रब्बे हबली उम्मती। अब ये दुआऊं रंग लगाईंदियूं या कोन लगाईंदियूं हुन महबूब जो तो इशारो ही काफी आहे। जबल अबू कुबैस तभी ही करे चोडी जे चंद्र खदा इशारो कल वो भी टुकड़ा थी करे कदमन में हलो पियो अचे। जकड़ा मौला अली साईं जे लाइ बीही करे लथल सिज के इशारो पिया कर तू भी पहरी के टाइम ते मोटी पियो अचे। मुवल गोह जे तरफ तवज्जो पिया कल त उहा भी जिंदा थी करे खत्म नबूवत जा ऐलान करे रही हुई। जेकॾहिं महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जबल ते बीठल पत्थर के इशारो कल ओ जबल ता लहे पानी जे मथा तरे सिधो कदमन में पहुंची सलात व सलाम जा नजराना अचे पेश करे।
इशारे जी देर आहे। हिकड़ो ही इशारो फरमाइल इशारे जी देर आहे। हिते एहतमाम कयो वयो आहे। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हयाती खैरुल लकुम व ममाती खैरुल लकुम। मुझी ज़ाहिरी जिंदगी भी तव्हां जे लाइ भलाई आहे, पर जे मां विसाल करे वञा तभी तव्हां जे लाइ भलाई आहे। सही अज ते भलाई आहे, पोइ भलाई कीअं? तव्हां जो दीदार न थींदो, अहकाम कोन बुधंदासे, कंहिंजे दर ते दायूं खणी वेंदासे, किथे माफ़ी वठंदासे। पर फरमात परेशान थियण जी ज़रूरत न आहे। तव्हांजा अमल अल्लाह मूंखे ॾेखारींदो रहंदो पियो। तव्हांजा अमल मूंखां गुझा कोन थींदा। पोइ जिनजा मूं नेक अमल ॾिठा त ख़ुशि थींदुसि, दुआ ॾींदोसांसि। पर जेकॾहिं बुरा अमल अथसि वरी रब खां पियो दुआऊं कंदो, बोला मुंहिंजो ई आहे, मुझो या। हजरत बेटा ही सरकार साहिबा फरमाइन त सोढ़ा सवे हजार। थकजी पायो हाणे तव्हां न। सोढ़ा सवे हजार पर रंग न राणे को थियो। निसोरी हुई नी जी सोढ़ल मट संभार। सुझे भी न तंवार धारा सड सजण जे। सोढ़ा सवे अचन पर रूप राणे नाहे को। तह सजन रिया शरीर में पिया दो दुखल। उहो ज़ामिल ज़ईफ़ल वेल न कहीं विसरे। एजू उन्हनि दुआओं घुरियो आहे। ये दुआ बेतरंग लगाई दियो। मुंहिंजा दोस्त अल्लाह करीम जल जलालो फरमायो त मोमिन जे लाइ दुआ कंदो आहे, उहा दुआ उन्हें के पहुंचंदी आहे। हदीस पाक में आयो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो मल मय्यितु फिल क़ब्र इल्ला कल गरीक़िल मुतग़ब्बिस। मय्यत जो हाल कब्र में ईअं हूंदो आहे जिए को मानो पानी में गोता खाए ऐं फरियादू करे दाहूं करे आहे केर मुखे बचाइण वारो। वरी जेकॾहिं गोतो खाई वञे वरी बाहर निकिरे चवे आहे केर मुखे मौत खां महफूज़ करण वारो। वरी गोतो खाई करे बाहर निकिरे रड़ियों करे यारो मुंहिंजो केर हथ वठे मौत खां बचाए। महबूबन करीमन फरमायो इन गोता खाइण वारो गर्क थियण वारो इन्ही जो जड़ो हाल पानी में होंदो आहे। ईअं ई मैय जो हाल कब्र जे अंदर होंदो आहे। उहो भी परेशान होंदो आहे। घर छजाऊं मिल्कियतूं छजाई मिट छजाई माइट छजाई बच्चा छॾे आयो आहे, दोस्त छॾे आयो आहे, करीब छॾे आयो आहे। आला क़िस्म जा बंगला हुआ, उन में एसियूं भी लगल हुयूं, रोशनी जो बंदोबस्त भी हुओ, नौकर चाकर भी हुआ। एडी सारी वॾी दुनिया ही पर हिन कब्र जे अंदर सोड़ी कब्र आहे जाते पासे मरण जी भी जान आए। ऊंदा वारी जाए आए अकेला भी जी जाए आ केर भी ना आए। वहशत जरूर थी आए। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अकेलो बेचारो परेशान आ। मिट माइट मोटी वजन पिया उन्हनि खे भी ॾिसंदो ही पुट मुंहिंजो वापस वञी रहियो आहे। भाउ बाहूं लोडी तो वञे पियो ही अबो मुंहिंजो वापस वञी रहियो आहे। ही मिट माइट दोस्त करीब अकेलो मुखे छॾे वञनि पिया। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं कांधी वापस वेंदा आहिनि इन्नहु लयस्मउ तरअन आलिहिम। बुखारी शरीफ जे अंदर हदीस पाक आहे बेशक मैयत पंहिंजे कांधिन जे जुतन जा आवाज भी ॿुधंदो आहे।
ए वञन पिया हुजे जुतन जा खड़का बुधे पियो अकेलो बेचारो परेशान आ केर मुंजो साणिया केर मुंजो हमदमा केर मुंजी मदद कंदो मुंजा दोस्तो पुछाने वारा जन करीब अची रहा हिल एड़े हाल में जो हूं परेशान आ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो यंतज़िरु दावा एड़े हाल में त अकेलो आया केर मुंजी मदद करे आओ एत्रोन जो ज़हन कम कंदो एत्रोन जो अकल जरूर कम कंदो जो हाणे दुआ जो इंतजार पियो कंदो दुआ जो इंतजार पियो कंदो कंहिंजी दुआ जो हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो यंतज़िरु दावा मिन अबिन औ उम्मिन औ अखिन औ सदीक वो इंतजार पियो कंदो केडी मल तो अब्बो दुआ घुरे केडी मल थी अम्मा दुआ घुरे केडी मल तो मुंजो दोस्त दुआ घुरे बच्चो केडी मल तो दुआ घुरे भा मुंजे ला दुआ घुरे मुंजे ला दुआ घुरन त आसानी थी वेंदी मुंजी अमड़ के केर बुधाए मुंजे बाबे साईं के केर बुधाए मुंजे भाइरन के केर बुधाए मुंजे यारन के केर बुधाए अज मां केड़े हाल में आया अज नांगन पलाउन का केर बचाए पिछो नहीं भटोन का मुखे केर बचाए कब्र जे भीड़ नहीं भिकन का केर बचाए अल्लाह जे अज़ाब कहर गिरफ्तारी का केर मुखे बचाए मुंजा दोस्तो बस इंतजार करे रहो अबे के केर मुंजो इतला करे अमड़ के केर इतला करे अज तुझे बच्चे के दुआ जी जरूरत आ अज मुझे औलाद के केर इतला करे तमाजे बाबे या अमड़ के दुआ जी जरूरत है अज भाव के केर इतला करे तमाजे भाव के दुआ जी जरूरत आ तमाजी हिकड़ी दुआ हुनजो बेड़ो पार करे सके थी पई पर केर बुधाए न टेलीफोन आए न मोबाइल सिस्टम आ न तार आए न को डाकी को खत आए केर असांजा पैगाम ओसी ते पहुंचाए पर कुर्बान मंजे मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा उन्हें जी वफादारी ऐं शफ़क़त जे मथा आका करीम फरमाइन पिया तो मुंजा उम्मती कलमो मुंजे मथा पढ़ो अथई ईमान मुते आंदो अथई मुखे पंजो नबी मञो अथई जडा मुंजो थी वयो वा मां तुंजो थी वयो आया पो मां तोखे छडण वारो कोन आया हर टाइम ते हर जाइ ते तो सां वफादारी करण वारो आया जेकर अब्बे जी गाल आ अमड़ जी गाल आए भाइरन या दोस्तन या बच्चन जी गाल आ त केर ओसी तई मुंजा पैगाम पहुंचाए केर कोन पहुंचाई दी पर मां तुंजो वफादार नबी तुझे बाबे के भी गाल बुधाया थो तुझी अम्मा के भी बुधाया थो तुझे भाइरन के भी बुधाया थो त यंतज़िरु दावा वो दुआ जो इंतजार करे करे रहो आहे तलहक़हु मिन अबिन औ उम्मिन औ अखिन औ सदीक केडी मल था माइट उन्हीं जला दुआ घुरल आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो जदा भी इन्हन दुआ घुरी फैज़ा लहिक़त हो जदा इन्हन दुआ घुरे त ओडी मल जो ओडी मल इहा दुआ वनी ओसी ताई पहुंचदी आहे हथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह ओडी मल जो ओडी मल या दुआ पहुंचंदी देर ही कान थींदी आ बस दुआ घुरे वा दुआ हाने छा थींदो हु जो पहिरा परेशान हो पहिरा हुनजो हाल बुडण वारे वांगुर हो पहिरा हुनजो हाल गोते खाइण वांगुर हुओ पहिरा हुनजो हाल परेशान हुओ पर जदा हेदा के मोमिन दुआ कई फैज़ा लहिक़त हु जदा या दुआ पहुंची ऐं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कौन फरमायो तो को कब्र जे वेझो इंदो तो दुआ थींदव पहुंचंदी 100 किलोमीटर जे अंदर दुआ घुरदो तो पहुंचंदी सबू जो घुरदो आधी रात जो घुरदो तो दुआ पहुंचंदी जेडी महल बि घुरो मसलन को मुसलमान ॿाहिरे मुल्क वयो भले मुल्क वयो सऊदी पाक वयो अरबस्तान वयो भले पार वयो हाजी वञन पिया हज ते अल्लाह से सभिनी के हज नसीब करे आमीन जो दोस्तों सुभान महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो एक रात विया हज पढ़न अल्लाह से उनके गुनाहन का बख्श कंदो ॿिया न जेके पोइते रहिया आहियो से उन्हनि जे लाइ दुआ कजो त अल्लाह तव्हां खे बि बख्श करे छॾींदो
साईं कहिड़ी दुआ कयूं? पाण फरमाए दुआ घुर त अल्लाहुम्मा ग़फिर लिल हाज व मन इस्तग़फर लिल हाज। ए अल्लाह तू हाजन के भी बख्श कर, जे हाजन ला दुआ घुरी तू उन्हनि के भी बख्श कर। अरबी में नथी ॾाजे, सिंधी में ही घुरो। अल्लाहुम्मा ग़फिर लिल हाज व मन इस्तग़फर लिल हाज। ए अल्लाह तू हाजन के भी बख्श कर, जे हज कयो उन के बख्श कर, ऐं जे हाजी लाइ दुआ बख्श जी घुरी ए अल्लाह तू उन के भी बख्श कर। महबूबन फरमायो हु मिन्ना करे, मुज़दलिफ़ो करे, अरफात करे, हु सफ़ा मरवो करे, हु तवाफ करे, हु हज जा अहकाम करे, इहराम बथे, हु लब्बैक पढ़े, हु दुआऊं घुरे, हु कुर्बानू करे, हु मथो कूड़ाए, तॾहिं अल्लाह बख्शे। तमां घर वेठे तमां के पैकेज थो मिले, हिते तमां दुआ घुरो तो रब तमां के बख्शे। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक। बैत में भेज दस्तगीर जमायत अहले सुन्नत। अल्लाह से जल जलालू हिते ही तमां के बख्श करे। चओ सुभान। हाणे ॾिसो हितां दुआ घुरी कंहिं उते जो उते पहुची। को असा जो मोमिन मुसलमान भले पार वियो, हज कयई, अल्लाह से नसीब असा के भी करे, सभी मोमिनन के नसीब करे। मसलन पो रोजे पाक ते वियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उते वञी नमाज़ूं पढ़ियई, सलातूं पढ़ियई, उते उन्हीं जा पसा थी विया पूरा, उते गुस्ल कफन भले पार जो ॾिनऊंसि, उते जनाज़े नमाज साईं जी मस्जिद में पढ़ी वई, साईं जे कदमनि में उते रखी वई आहे, रखियो वियो आहे। हिते पाकिस्तान में तो भाउ हुनजे लाइ दुआ घुरे, पुट तो दुआ घुरे, पीउ तो दुआ घुरे, माइट तो मुसलमान तो दुआ घुरे। हबीबन फरमाया तव्हां दुआ हिते घुरी आहे, ओॾी महिल जो ओॾी महिल दुआ पहुची। जे तुझे मुझे मैयत ताई मुझी दुआ तुझी दुआ पहुंची सके थी त पो असा जे हयात नबी जी दरबार ताई भी असा जा सलात और सलाम पहुंचत। सुभान अल्लाह। बेशक असा जा अर्ज मारूज भी पहुंचदा है, वो असा का परे ना इन वेठो है तो तसव्वुर कर असा सा कदा है। जेकर इयो अकीदो पुछणो आहे त पो सोने सिद्दीक अकबर का पुछो। जंज के महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछन पिया त मां बुकई त ले हली कया बकर घर वारन जे लाइ छा छॾे आयो? चवे से अब कई तो लहमुल्लाह व रसूल, अल्लाह ऐं उनजो रसूल छॾे आयो आहे। सुभान अल्लाह। सुन सिद्दीक अकबर जो अकीदो आहे त मुझे बिठे महबूब जी रूहानियत हिकड़े जिस्म जे अंदर महदूद ना है, लेकिन सुने रसूल जी नूरानियत पूरी कायनात के हावी कयो बीठी है। सुभान अल्लाह। जहां जे जर्रे जर्रे सा साईं जी रूहानियत ऐं नूरानियत आहे, हर जाइ ते संदन नजर भी आहे, नूर भी हर जाइ ते आहे। अल गर्ज हजरत लाल लतीफ सरकार चओ सुभान अल्लाह। हजरत बेटा ही सरकार साईं पा फरमाइन त पिरी अंदर पिरी बाहर, पिरी मंझ हट, पिरी साह पसाह में आहे गडो गड, कहड़ा कया सड हेड़न है कांदल के। एतरो जना वेझो आ त केड़ा मां उन्हें के सड कया। अल गर्ज त मुंजा दोस्तो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा जा सड सुनदा आहिन, असा जा अर्ज बुधंदा आहिन, असा जो जा पैगाम हबीबल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदी दरबार ताई पहुंचाया वीदा आहिन। अल गर्ज त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जडा के भी दुआ घुरिया पंजे मैयत जे लाए फइजा लहिकत हो कान अहब्ब इलैहि मिन दुनिया वमा फीहा। तजे मैयत लाए दुआ घुरी वया ओ मैयत पहरा परेशान हाल हो, पहरा गर्क थियण वांगुर हुनजो हाल हो, पहरा फरियाद पियो करे त मुखे केर बचाए, कब्र जे भीड़न भिकन खां, कब्र जे नांगन बलाउन खां, असाब ऐं कहर खां, पुछाणे खां केर मुखे बचाए। पर हेडा दुआ जी सपोर्ट जी पहुंची वई, इन दुआ जे वसीले सा अल्लाह तबारक व तआला उनके छा ॾिनो आहे, हाणे उनके खुशी पहुचंदी आहे। हबीबन फरमात कान अहब
अहब्ब इलैहि मिन दुनिया व मा फीहा। मां अर्ज कया एकड़ो मिसाल जा को तमा समझो त के मानू के पूरी दुनिया जी बादशाही मिले उन्हें के चले बाबा पाकिस्तान जो भी तू सदर आहे, इंडिया जो भी तू सदर आहे, अमेरिका जो भी तू सदर आहे, अफगानिस्तान जो भी तू सदर आहे, पूरी दुनिया जी उनके बादशाही मिले। पर पूरी दुनिया जा जतरा खजाना ये पेट्रोल भी तुझे हवाले, सोन भी तुझे हवाले, डीजल भी तुझे हवाले, ये हर चीज तुझे हवाले, सभई उनके हवाले कया वञन। वरी उनका को एहतिसाब करण वारो भी न हुजे, हिसाब वठण वारो भी न हुजे। जे बड़ाई ते तू खर्च कर खुदा ते इन मानू के एड़ी बादशाही मिलन दे खुशी थी या कान। हाने गरीब के पट्टे वाली थी मिले तो खुशी में सॼी रात निंड कान थी अचे। अब भौतार जी मेहरबानी जो रोजगार वारो करे छे खुशी थी वने। पट्टे वाली मिली, दुनिया जी बादशाही, दुनिया जा खजाना मिलन, कदी उन्हें के खुशी थी दी। हाने बुध नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाते कान अहब्ब इलैहि मिन दुनिया व मा फीहा। जेकॾहिं उन्हें के पूरी दुनिया जी बादशाही, पूरी दुनिया जा खजाना उनके ॾिना वञन हा, अहिड़ी खुशी उनके न हासिल थिया जहिड़ी खुशी तो मोमिन जी दुआ सां कब्र में उनके हासिल थी आहे। अज भाऊ वाहिद बख्श केडो न वडो खुश थियो हुंदो, केडो न वडो खुश थियो हुंदो जो हुनजे बचन सालिहन सदोरन उनके दुआन में याद रखो। पाण न कयो ये सादात सगोरा घुराए, ये नेक सालेह घुराए, हाफिज सगोरा घुराए, नात खान घुराए, ये सालेह बाना घुराए, ये सब कट थी करे अज बाबा जे ला दुआ घुरो। उम्मीद है वो नेक साली बानो हो, दुनिया हुजे साली हुजन जी शाहिदी देई रहियो आ। पाण फरमाइन पिया अंतुम शुहदा अल्लाह फिल अर्द, तमा जमीन में अल्लाह जा शाहिद आयो, जंहिं जे ला जेड़ी शाहिदी दीदो अल्लाह उनी जे ला एड़ो फैसलो करे छड़ी। दुनिया भाऊ वाहिद बख्श जे ला शाहिदी दे रहे तो सालिह बानो हो, अल्लाह भी उनके सालिहन में शामिल करे छड़ियो। हाने थीदा दर्जा बुलंद। मिशका शरीफ अंदर हदीस पाक आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तुरफउ लिल मय्यत फिल जन्नति दर्जा। मयत पे वा कब्र में हुनजो रूह जन्नत में अचानक उन जो दर्जो बुलंद थी वयो। उनके चयो तो तुझो हाने प्रोमिशन थी वयो, हिता हाने तो के वठी थालो मथे दर्जे में, वरी उनके मथी जन्नत में वठी विया। हाने ही हेरा हाने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इरशाद फरमायो फयकूल ओ बानो चवंदो ए रब अन्ना ली हाजा, ही किथा मुझे ला दर्जो बुलंद थियो, ओ चतो प्रोमिशन थियो, मुझो दर्जो बुलंद थी वयो, इनजो सबब छा है? फयुकाल लह, उनके जवाब मिलो मिलंदो, उन्हें मैयत के बुधायो भी दो वलदुक इस्तगफर लक, अज तुझे बच्चे तुझे ला बख्शिश जी दुआ कया है। तो मौला मुझे अब्बे के बख्श, मुझे अम्मा के बख्श, तुझे ला बख्शिश जी दुआ कया, तो अगबे ही बख्शल ही असा वरी तुझो दर्जो इन दुआ जे सदके बुलंद करे छड़ियो आहे। अज उन मरहूम जा केडा ना वडा दर्जा बुलंद थींदा, अल्लाह जल जलाल उन्हीं जा सबनी मोमिनन जा दर्जात बुलंद करे। आमीन जो दोस्तों पंहिंजे मैयतन के याद कयो, सबनी मुसलमानन के याद कयो, सॼी उम्मत के दुआन में याद कंदा कयो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 3 दफा सुबह जो 3 दफा शाम जो जो भी मोमिन मुस्लिम दुआ घुरे अल्लाहुम्मा ग़फिर लि उम्मती मुहम्मद, अल्लाहुम्मा अरहम उम्मत मुहम्मद, अल्लाहुम्मा तजावज़ अन उम्मती मुहम्मद। माना ए अल्लाह तू सुने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की उम्मत के बख्श कर, ए अल्लाह सुने महबूब जी उम्मत रहम कर, ए अल्लाह सुने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी उम्मत जा गुनाह दरगुजर कर। 3 दफा सबू जो दुआ घुरे, या दुआ शाम जो घुरे। महबूब फरमायो दुआ घुरण वारो मुझे जिम्मे आहे, मां पाणे छडाईंदो सांस पाणे वठी। केडी वडी करम नवाजी आ अल्लाह सुब्हानहू व तआला असा के असा जे अब्बे अम्मा के असा जे रिश्तेदारन के सबनी मोमिनन के माफ फरमाए, बख्शिश फरमाए, उनन जा दर्जात बुलंद फरमाए। अल्लाह करीम जल जलालु असा सबनी के सीधे रस्ते ते हलण जी तौफीक अता फरमाए। रब्बुल आलमीन जल जलालु जेके भी आया सभिन जो दुआऊं कबूल फरमाए। बटरे कुल शरीफ पढ़ तुझो खत्मा बख्शिंदास।